हयाती रही त इहे मेड़ाका मचंदा रहंदा ऐं पंहिंजूं मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं ऐं उन साण इहे ॿ लफ़्ज़ तव्हांखे ज़रूरु चवंसि त जेका अलाह पाक असांखे शर्फ़ बख़्शियो आहे इज़त ॾिनी आहे उन ॿार जे करे त उन ॿार खे जेको तव्हां पंहिंजो दर्स और तदरीस जो अमल जेको जारी रखी आया आहियो उनखे बाक़ाइदे रखिजो उनजो अजर तव्हांखे ज़रूरु मिलंदो ऐं बिटाई जिन बैग सां त इन में इहो तव्हां जेको अमल कंदा इहो हुकूकुल इबादत में शामिल आहे ऐं असांजी पंहिंजी हिकिड़ी किरत बि आहे ऐं उन किरत जो उजरो मिले थो ऐं अजर बि असांखे इन जो मिलंदो ऐं उन असां लाइ इहे लफ़्ज़ आहिनि त कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाह जिन रिझायो अला तऊ न चेत जीअं तव्हां पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे शागिर्दनि खे पंहिंजो मुकमल सही तरीक़े सां दर्स ॾिनो त सच पुछो त अलाह जे क़रीब तव्हां हूंदा हिते ॿ इल्तिजाऊं हिकु तव्हां सां हिकु असांजे अॻवाननि सां इल्तिजा इहा आहे त गुज़िरियल जेके 2 साल थिया आहिनि इन 2 सालनि में हिकिड़ो ज़िले ठटे में ज़िले सिजावल में हिकिड़ी सुठी हिकिड़ी रवायत पइजी वई आहे हिकिड़ी सुठी नवाण अची वई आहे जे ॿिन्ही ज़िलनि जी तंज़ीमूं लोकल सतह ते जेके बि तंज़ीमूं ॿिन्ही ज़िलनि जूं आहिनि ॿई ज़िलनि जूं तंज़ीमूं समूरियूं लोअर स्टाफ खां वठी गुआस ताईं सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहिनि उनजो सबूत इहो जो असां ऐं कराची जी तहरीक हली त असां टके सिजाल मां वधि खां वधि असांजे सरकारी मुलाज़िम हर तंज़ीम में माण्हू उते मौजूदु हो आसू गैसन में बि मौजूदु हो हाणे इहे जेके नयूं भाॼियूं आहिनि इहे नवां जेके थियूं आहिनि मूंखे यकीन आहे मूंखे उमेद आहे त इहा रवायत बरक़रार रखंदा इन सां असां सभिनी जी इज़त बि आहे मान बि आहे पर हिकिड़ी दोस्त मिसाल ॾेई वियो त बाबा हीअ जेका तहरीक नाकाम थी उनजे लाइ फिलहाल माण्हू जे पूरे सिंध ख़बर आहिनि अॻुवाणी करे रहिया पर उहा अॻुवाणी जेकॾहिं असांजी हिन लाड़ पटी जी हुजे हा हिन माञर जी हुजे हा त शायदि मोए मारे खां सवाइ उहा हथु न कढे असां लाइ असांजे पेटीएल सां 1994 खां वठी मुंहिंजे नीअ जा नाता रहिया आहिनि गलेड ऑफिसर बि थी चुको आहियां पर आहियां ऐं पर मेंबर अञा बि आऊं पंहिंजे पाण खे उन्हनि जो कारकुन ऐं मेंबर सम्झंदो आहियां पेटीएल जो हिकु ॻाल्हि इहा आहे त असांजे पेटीएल खे 30 साल खां मथे अरसो गुज़रियो आहे मरकज़ी क़यादत भरपूर अंदाज़ में न मिली आहे जेका हिन ॿिन्हिनि ज़िलनि जो हक़ आहे जेका हिन ॿिन्हिनि ज़िलनि जे उस्ताद तंज़ीमूं या जेके बि कलाक तंज़ीम आहे लोअर स्टाफ तंज़ीम आहे जेके बि तंज़ीमूं आहिनि जेके मोहबत ऐं कुवत ऐं जेका पंहिंजो कुर्बानियूं ॾियनि था उहे शायदि ॿियो केरु न ॾींदो हुजे त असांजो हक़ आहे त असांखे इहे चीज़ूं मिलणु घुरिजनि 30 सालनि खां अॻु में शायदि कलीम साहिबु वेठो आहे त साईं अकबर शाह शायदि हो मरकज़ी उन खां पोइ असांजे वॾो वेंदो कोन्हे वरी बि असांजो साईं शकुर सारंग साहिबु हिन बाजी में मरकज़ी अहदेदार आहे पर असांजी जेके जाकोड़ आहे जस्तजू आहे असांखे मरकज़ी सदारत मिलणु घुरिजे ऐं ईअं पेटीएल में ईअं गस्टा में छो असांजी कुवत जेका आहे असांजी मोहबत जेका आहे असां सचाई जे बुनियाद ते असांजो गुलाम कदर बाग़ी साहिबु जाकोड़ी आहे हले पियो दौड़े पियो हर हंधि हले पियो उनखे बाक़ा काफ़ी सालनि खां ज़िले सदर रहे पियो खेसि मरकज़ जो सदारत हिनखे मिलणु घुरिजे असां थोरी घणी कोशिशि इहा कई जिते असांखे मौक़ो मिलियो इहो ई ख़्यालु जेको हो त असांजे हिन ठटे खे ऐं सिजावल खे हिकिड़ी नालो मिले ऐं हिकिड़ो पंहिंजो मक़ाम मिले उन लाइ मूंखां जेका जाकोड़ पए थी साईं बाग़ी साहिबु इज़हार करे वियो त आऊं हरूभरू स्टेज ते इज़हार कोन कंदो आहियां त मूं गज़ेटेड ऑफिसर एसोसिएशन सिंध में मरकज़ी जनरल सेक्रेटरी हासिल कई जेका पंहिंजे माञर खे मिली पंहिंजी लाड़ खे मिली साईं अली मोहम्मद गुरमानी जे शिकल में उहा असांजे सजाल जो दोस्त आहे असांजे गुआस जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहे असां अॻवाननि खे बि गुज़ारिश करियूं था तकरीर खे शाट था करियूं ऐं दोस्तनि खे बि गुज़ारिश करियूं था त हीउ जेको प्लेटफॉर्म समूरी तंज़ीम में ठहियो आहे इन सां जेका असां ताक़त ऐं बाह ॿेली थी हलंदा त पंहिंजी सभिनी जी इज़त आहे
ऐं क़यादत खे गुज़ारिश आहे त हिन वारे असांखे मर्कज़ में ॿिन्ही तंज़ीमुनि में जेतिरी अवां कोशिशि कजे त पेट्रोलियम जी सदारत ऐं गश्त जी सदारत वठण में सभु गॾिजी दोस्त हिक ॿिए जो साथ ॾियूं, हिक ॿिए जी मदद करियूं, हिक ॿिए जे लाइ अॻियां वधूं, छो इहा असां सभिनी जी इज़त आहे।